असां तुझी राह में हिकिड़ी नंढड़ी ख़िदमत कई आहे जेका तुझे शख़्सियत जे हवाले सां कम खां कम तर आहे। असांखे सोचणु खपे, असांखे सोचणु खपे त आख़िरकार इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम इहा क़ुर्बानी छो ॾिनी। अॼु ॾींहं ताईं इहो सुवालु आहे, छा असां हिन ते गौर कयो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम करबला में आख़िरकार इहा क़ुर्बानी छो ॾिनी, छाजे लाइ ॾिनी, कहिड़े गर्ज़ो गायत जे लाइ ॾिनी। कुझु चवनि था त इहा क़ुर्बानी इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेकी आहे उहा इन अमर ऐं हवाले सां आहे त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम हुकूमत वठणु पिया चाहिनि। छा हुकूमत हासिल करणु पिया चाहिनि तंहिंखां वक़्त जे यज़ीद खां। ही जेका तफ़सीर बयान थी कई वञे इहा बि अणपूरी आहे। सिर्फ़ जेको आहे सो हुकूमत कोन हुई। अच्छा, हिकु ॿी तफ़सीर बयान कई वेंदी आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंजे हिन क़याम जो मक़सदु सिर्फ़ शहादत हुयो, सिर्फ़ शहादत बि कोन हुयो। इस्लाम में अहिड़ी शहादत खे पसंदि नथो कयो वञे जेका हलाकत ताईं वञी पहुचे। हा, शरीयत मुक़द्दस जे रस्ते ते हलंदे करे अगरि दीन इस्लाम उन जी तालीमात जे मुताबिक़ हिकु जेको आहे सो मुजाहिद एॾो वॾो क़दम खणे उन जे साम्हूं हिकु वॾो अज़ीम हदफ़ हुजे, अगरि उन हदफ़ ऐं अज़ीम मक़सद खे बचाइण जे लाइ हाणे पंहिंजे जान जो नज़रानो पेश करणो थो पए त को मसइलो न आहे। अगरि ईअं न आहे त पोइ वरना पोइ चयो वेंदो त इहा हलाकत आहे। इमाम हुसैन छा अहिड़ी आसान क़ुर्बानी ॾेई आहे? न, इमाम जे साम्हूं हिकु अज़ीम मक़सद ऐं हदफ़ आहे। छा इन अज़ीम मक़सद ऐं हदफ़ खे असां सम्झो आहे? जेकॾहिं असां इन अज़ीम हदफ़ ऐं मक़सद खे न आहे सम्झो त पोइ असां ग़लती कयूं था। ॿिनि जुमलनि में अर्ज़ु कंदुसि त इमाम हुसैन जे इन क़याम जो मक़सदु छा हुकूमत हासिल करणो हुयो या शहादत हुयो? अवाम छा कयो? हदफ़ ऐं नतीजे खे पाण में मिलाए छॾियो आहे। हदफ़ ऐं नतीजे खे पाण में मिलाए छॾियो आहे। इहे ॿई सूरतूं इमाम हुसैन वटि हुयूं पंहिंजे अज़ीम मक़सद ताईं पहुचण जे लाइ। मौला जॾहिं पंहिंजो हदफ़ ठाहियो त ॿिन्ही शयुनि मां का हिकु शइ मौला खे ज़रूर नसीब थियणी, या हुकूमत या शहादत। इन अमल सां इन क़याम जो नतीजो इहो हुयो, या हुकूमत मिलणी या शहादत मिलणी हुई। इहे ॿई लाज़मी बरकतूं हुयूं। पर तव्हां ॾिठो त अफ़रादी कुवत जेकॾहिं न हुजे त हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जहिड़ी हिकु बुज़ुर्ग हस्ती उम्मत जे साम्हूं बेदर्दीअ सां शहीद थी वञे। अॼु बि वक़्त जो हुसैन असांजे हिमायत जे इंतज़ार में आहे। अगरि इंसानियत जी निजात असां चाहियूं था, अॼु पूरी काइनात में पूरी दुनिया ते नज़र फैलायूं त हर तरफ़ बर्बरियत, ज़ुल्म, जोर, जफ़ा, नाइंसाफ़ी, बेअदालत, मज़लूमनि ते जेको आहे सो वधि खां वधि ज़ुल्म असांखे नज़र अचे थो। अगरि इन जी निजात आहे त उहो वारिस हुसैन वटि आहे, ॿिए कंहिं वटि कोन्हे का। बाबा जे बुलंदर सलावत। असांजा ख़तीब पहुची चुका आहिनि, पर अॼु असां प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजे ॿिनि दोस्तनि खे जेका गुज़ारिश कंदासीं असांजा जेको आहे सो ॿ प्रोग्राम जेको आहे थी रहिया आहिनि। हिकु ब्लड कैंप आहे असांजी जेका अतीअ तौरु आहे राह इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम में असां ब्लड जेको आहे सो अतीयो ॾींदासीं। उनजे लाइ तमामु मुमिनीन खे अपील आहे। ॿियो जेको आहे सो असांजो ऐलान उहो आहे हिकु मिसाली जुलूस में असां सां शरीक थींदा आशूर जे ॾींहं ते। इन ॿिनि प्रोग्रामनि जे लाइ तव्हांजे बारगाह में मां अपील पियो कयां, इनशाला तव्हांजे तरफ़ां मोट मिलंदी। ऐं अॼु जेको आहे सो असां इन मिसाली जुलूस जे हवाले सां राति जो असांजो नौजवाननि सां हिकु निशस्त आहे जंहिंमें उन्हनि खे अमली तरबियत ॾिनी वेंदी त इहो मिसाली जुलूस असांखे आख़िरकार कहिड़ी शक्ल सूरत में जेको आहे सो बपा करिणो आहे उन ॾींहं ते।
उन हवाले सां 2 निशिस्तूं असां कंदासीं। हिकु निशिस्त अॼु आहे असांजी जेको आहे सो मगरिबनि खां बाद में, ऐं ॿी निशिस्त इंशाअल्लाह सुभाणे थींदी। ऐं उन में ही जेको आहे सो असां वटि तव्हां ॾिसंदा हूंदव, ही असां वटि पटी आहे जेका असां नौजवाननि खे ॾींदासीं, जेका पंहिंजे बाज़ूअ ते लॻाईंदा या जेके पंहिंजे पेशानी ते लॻाईंदा। ऐं उन खां अलावा असां उन्हनि खे अलम जेके पिंडाल में असां लॻाया आहिनि, उहे जेको आहे सो अलम असां उन नौजवाननि खे हथ में ॾींदासीं। ऐं बाक़ी जेको तफ़सील आहे उहो असांजे हिन निशिस्तनि में आहे, उहो इंशाअल्लाह असां अॼु ऐं सुभाणे उन्हनि खे ॿुधाईंदासीं। इन हवाले सां तव्हां मुमिन खे गुज़ारिश आहे, नौजवाननि खे ख़ुशूस तौर ते जेके तव्हां जेको आहे हिन जुलूस में हिसो वठंदा, ख़ुशूसी तौर ते उन्हनि खे असां गुज़ारिश कयूं था त टाइम जी पाबंदीअ सां इन प्रोग्राम में अची शरीक थियनि। हिन वक़्तु दावत ख़िताब मजलिस अज़ा खे करण जे लाइ उस्ताद मोहतरम क़िबला से हुसैन मुसवी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त जे मजलिस अज़ा खे ख़िताब करणु फरमाए। आवाज़ बुलंदतर सलवात। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालत, नारे हैदरी, आवाज़े बुलंदतर सलवात। सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बदीउस समावाति वल अर्द ज़ुल जलाल वल इकराम। इलाह कुल्लि मालूमिन व खालिक़ कुल्लि मखलूक। लैसा कमिस्लिही शैउन व हुवस समीउल बसीर। अस्सलातु वस्सलामु अला खातमन नबिय्यिना व सय्यदल मुरसलीना अबुल कासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बअदु क़ाल अल्लाहुल हकीम फ़ी क़ुरआनिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूलुहु वल्लज़ीना आमनू अल्लज़ीना युक़ीमूना सलात व युअतूना ज़कात व हुम राकिऊन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अशरे मुहर्रमुल हराम जे आख़िरी मजलिसूं सुभाणे आख़िरी मजलिस थींदी। असां पंहिंजे मौज़ूअ जे हवाले सां काफ़ी बुनियादी ऐं संजीदा ॻाल्हियूं करे चुका आहियूं। दीन इस्लाम जे उन सिस्टम खे बि हिकु हद ताईं सुञाणे चुकासीं ऐं सरमाएदारी सिस्टम खे बि हिकु हद ताईं असां सुञाणे वरितो। कल्ह खां मुंहिंजे ख़िदमत में दीन इस्लाम जो सिस्टम अर्ज़ु करणु चाहियो थे, जंहिंमें कुझु बुनियादी शयूं कल्ह मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयूं, या ईअं चइजे त बुनियादी ख़ुसूसियतूं कल्ह अर्ज़ु कयूं। जंहिंमें पहिरीं ख़ुसूसियत इस्लाम जे उन तसवुर जी आहे त इक़्तिसादी लिहाज़ खां, माली लिहाज़ खां उम्मत जे हर इंसान खे, मुल्क जे हर इंसान खे हिकु शरीफ़ाना ज़िंदगीअ जी सतह ॾियणु हर इस्लामी हुकूमत जी पहिरीं ज़िंदगी, त जीअं हर मुस्लमान इज़त सां ज़िंदगी बसर करे। नंबर 2 मुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ु कयूं त इस्लामी हुकुमरान ते दीन जे तरफ़ां कुझु पाबंदियूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इस्लामी हुकुमरान हुकूमत कंदो, बिज़नेस न कंदो। इन करे हुनजे मिल्कियत में जेसिताईं हुकूमत में आहे हिकिड़ी
रुपए जो भी इजाफ़ो मुमकिन न आहे। अगर इजाफ़ो मुमकिन थियो, इजाफ़ो थियो, इन जो मतिलबु आहे त हिन किथे न किथे उम्मत सां ख़यानत कई। नंबर 2 आवाज़ ख़िदमत में अर्ज़ कयुमि त इस्लामी हुकुमरान वो ज़िंदगी जेका गुज़ारींदो उहो ग़रीब तरीन माण्हूअ जे मुताबिक़, भले हुनजी मिल्कियत हुजे जंहिंमां भलो खाई सघे, भलो पी सघे, भलो रही सघे, लेकिन वरी बि हुनखे हक़ न आहे। भलो खाइणु चाहे थो, आम माण्हू थी वञी खाए, इस्लामी हुकूमत छॾे वञे। भलो पीअणु चाहे थो, भलो रहणु चाहे थो, पंहिंजो जाइज़ अथसि, भले वञी करे, लेकिन पोइ हुकूमत छॾणी कोन्हे। हुकूमत में रही ऐं अयाशी करे एसि ताईं जो पंहिंजे मिल्कियत मां ई चाहे भलो खाए, भलो पीए, दीन इस्लाम ने जी इजाज़त ॾिनी। इन्हनि सभिनी शयुनि ते निगरान केरु आहे? मतिलबु अर्ज़ु कयो तव्हांजे ख़िदमत में त हू मिल्कियत हुनजी न वधंदी, खाईंदो पीअंदो अहिड़े नमूने सां, इहो हिन खां पुछंदो केरु? अगरि चऊं त हुन मुल्क जी अदालत, अदालत हुन मुल्क जी आहे, मुल्क जो सरबराह आहे, तंहिंजे करे अदालत मुयसर न आहे जो हुन खां पुछी सघे। इन करे दीन इस्लाम उम्मत खे इहो ज़िम्मेदार बणायो आहे त तव्हां ते ज़िम्मेदारी आहे त हुकूमत ते पंहिंजी राय ॾियो, पंहिंजी तनक़ीद कयो। हुकुमरान ते ज़िम्मेदारी आहे त अवाम जे साम्हूं पंहिंजी कारकर्दगी पेश करे ऐं पोइ अवाम खे चवे त हाणे तव्हां पाण मुंहिंजी कारकर्दगीअ ते हक़ जे बुनियाद ते ॻाल्हायो। ॿियनि लफ़्ज़नि में इहो अवाम आहे जेको ज़िम्मेदारी खणंदो त हुकूमत, हुकुमरान इन तरीक़े सां हलंदी रहंदी। जितां खां हुकूमत जे तरफ़ां अवाम जे राय ते पाबंदी लॻणु शुरू थींदी, उतां खां ख़बर पवंदी त ही इस्लामी हुकूमत आहे। इस्लामी हुकूमत यानी मुस्लमान आज़ाद हुजे पंहिंजे हुकूमत ते तनक़ीद करण लाइ, पंहिंजे हुकूमत जे कारकर्दगीअ ते तनक़ीद करण लाइ। शख़्सी तनक़ीद कोन्हे, शख़्सी मसइलो न आहे, हुकूमत जे कारकर्दगी जो मसइलो। अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम सल्ले अला मुहम्मद, गंजी सलवात पढ़ो, अल्लाह सल्ले अला मुहम्मद। मौलाना कूफे में पंहिंजे हुकूमत जी कारकर्दगी बयान कई। कारकर्दगी बयान करण खां पोइ पाण सभिनी खे इहा दावत ॾिनी त तव्हां हिन कारकर्दगीअ ते तनक़ीद कयो, हक़ बयान कयो। मौला ॾिठो त कुझु माण्हू लहराइनि था, कीबाइनि था ॻाल्हाइण खां, छो त इन करे अॻ में अहिड़ियूं हुकूमतूं गुज़री चुकियूं हुयूं जेके तनक़ीद खे न सिर्फ़ु क़बूल न कंदियूं बल्कि पंहिंजे लाइ ख़तरो सम्झंदियूं। तंहिंजे करे उन ई ख़ुतबे में अमीरुल मोमिनीन सभिनी खे ख़िताब करे फरमायो, ख़बरदार अलीअ जे साम्हूं कॾहिं बि हक़ चवण खां न कीबाइजो। जेको हक़ आहे अलीअ जे साम्हूं बयानु कयो, जेको तव्हां सही सम्झो था उहो बयानु कयो। इन करे इस्लामी हुकूमत जी हिकु अहम तरीन ज़िम्मेदारी अवामी राय ते का बि पाबंदी लॻाइणु न आहे, बल्कि उनखे इख़्तियार ॾियणु आहे त इस्लाम जे इन सरबराह जे कारकर्दगीअ ते पंहिंजी राय ॾिए। अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ले अला मुहम्मद व आले। अॼु जंहिं ॻाल्हि खां असां शुरू कयूं था उहा इहा ई इस्लामी हुकूमत जो वधीक बहितर तसवुर आहे। इस्लाम कॾहिं बि इन शइ खे जंहिंखे असां अॼु हुकूमत चऊं था, हुकूमत न आहे, लफ़्ज़ हुकूमत न आहे, इस्तिलाह हुकूमत न आहे, इस्तिलाह दीन इस्लाम हिनखे विलायत चए। विलायत ऐं हुकूमत में फ़र्क़ु आहे। हुकूमत थींदी आहे ॿिए ते सिर्फ़ु हुकुम हलाइणु, ऑर्डर ॾियणु, लेकिन विलायत थींदी आहे कंहिंजी सरपरस्ती करणु।
सरपरस्ती ऐं हुकूमत में फ़र्क़ु आहे। सरपरस्ती जो मतिलबु इहो हूंदो आहे त इन में जेके अलाह ताला सलाहियतूं रखियूं आहिनि पंहिंजे सरपरस्तीअ जे ज़रिए पाले उन में उहे सलाहियतूं कमाल ते पहुचाइण, इन जो नालो सरपरस्ती, इन जो विलायत। तंहिंजे करे अलाह तबारक व तआला इमाम खे ज़मीन जे मथां इंसाननि जे मथां वली बणायो। वलीअ जो मतिलबु छा आहे? सरपरस्त। सरपरस्त यानी छा? हर इंसान जे अंदर कुछ सलाहियतूं आहिनि, हर ज़मीन जे अंदर कुछ सलाहियतूं आहिनि। तव्हां ॾिसो था कंहिं ज़मीन मां पेट्रोल थो निकिरे, कंहिं ज़मीन मां ज़राअत थी निकिरे, कंहिं ज़मीन मां कोई खाण थी निकिरे, सोन जी चांदी जी वग़ैरह वग़ैरह, कंहिं मां पत्थर था निकिरनि। मिसाल तौर साए क़िस्म जा, अच्छे क़िस्म जा, संग मरमर वग़ैरह वग़ैरह। इमाम सरपरस्त आहे, यानी छा? जेके सलाहियतूं इंसान जे अंदर मौजूद आहिनि उन्हनि खे बि पाले कमाल ते पहुचाए, ऐं जेके सलाहियतूं ज़मीन जे अंदर आहिनि उन्हनि खे बि खणी ॿाहिरि आणे ताकी इंसान उनखे इस्तेमालु करे। हुकूमत सरपरस्ती जुदा जुदा हिकिड़ो मफ़हूम आहे। अॼु असां हुकूमत चऊं था, दीन इस्लाम हिनखे हुकूमत चयो ई कोन्हे, दीन इस्लाम हिनखे विलायत चयो। इन हवाले से ॿ चारि ॻाल्हियूं मुंहिंजी ख़िदमत में अर्ज़ु कयां, लेकिन इन खां अॻु में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद सल्ले अला मोहम्मद व आले मोहम्मद। जीअं त मां मुहर्रमुल हराम में आहियूं, तंहिंजे करे पाकिस्तान जो मुआशिरो अहिड़ो आहे जंहिंमें दीन खां वधीक फ़िरक़े वारियत खे असां दीन सम्झी वेही रहिया आहियूं। पोइ जीअं कोई दीनी मज़हबी जो का महीनो या अचे थो त पोइ ॿिए ते सिर्फ़ु एतिराज़ात जो मसइलो हलंदो ऐं उन में सिर्फ़ु जवाबु ॾियण में पूरा हूंदा। मां अक्सर शयुनि जो जवाबु न ॾींदो, लेकिन हिकिड़ी शइ तव्हांजे ज़हन में हुजणु खपे, जेके साम्हूं वेठा मां जेके ग़ाइब हूंदा आहिनि उन सां कोन ॻाल्हाईंदो आहियां। मां उन्हनि सां ॻाल्हाईंदो आहियां जेके साम्हूं वेठा आहिनि। हीअ जेका इमाम बारगाह ठहे थी, इहा आख़िर छो थी ठहे? मस्जिद आहे, उनजे मुक़ाबले में इमाम बारगाह आख़िर छो? सबब छा आहे? ऐं नालो रखूं था इमाम जी बारगाह, छाजे लाइ? मस्जिद काफ़ी न आहे? आम तरह सां सवाल इहो थींदो आहे, आख़िर छाजे लाइ इज़ाफ़ी हिकिड़ी ॿी शइ छो था ठाहियो? मस्जिद आहे, मस्जिद आहे त अल्लाह जी इबादत उते थी सघे थी, त पोइ इमाम बारगाह छाजे लाइ आहे? दीनी लिहाज़ खां दीन जा कुझु हुकुम आहिनि, उन लिहाज़ खां मस्जिद में हर माण्हू नथो अची सघे। मस्जिद में हर माण्हू नथो अची सघे। मिसाल तौर पहिरियों त शर्त आहे त गैर मुस्लिम नथो अची सघे। मिसाल तौर मुस्लमान आहे तॾहिं हर मुस्लमान नथो अची सघे। अचण खां अॻु में हुनखे गुस्ल करणु लाज़मी आहे, बग़ैर गुस्ल जे नथो अची सघे। साॻे नमूने सां औरत आहे, अगरि मख़सूस ॾींहंनि में आहे तॾहिं बि मस्जिद में नथी अची सघे। हर माण्हू मस्जिद में नथो अची सघे। लेकिन असां जेका अज़ादारी कयूं था, मजलिस कयूं था, उन में असां चाहियूं था त दुनिया जो हर माण्हू अचे। जंहिं दीन जो मञण वारो हुजे, ईसाई, यहूदी, हिंदू, मुस्लमान, अल्लाह खे मञण वारो, न मञण वारो, लेकिन असां सभिनी खे दावत ॾियूं था त हिन महफ़िल में, हिन मजलिस में अचनि। अगरि इहा मजलिस थींदी मस्जिद में त सिर्फ़ु मुस्लमान अची सघंदा, ॿिया कोन अची सघंदा। ऐं वरी मुस्लमाननि में बि घणा अहिड़ा आहिनि सादा सादा माण्हू जिन खे गुस्ल करणु बि कोन थो अचे। उहो अगरि वीचारो मस्जिद में ईंदो त हुनजे लाइ मसइलो थी वेंदो, हराम थी वेंदो हुनजे लाइ। लेकिन ही बारगाह अहिड़ी आहे जंहिंमें असां चाहियूं था त हर माण्हू अचे, हर इंसान अचे, ताकी हिन बारगाह मां कुझु न कुझु सिखी वञे, कुझु न कुझु हासिल करे वञे। तंहिंजे करे मस्जिद खां अलावा हिकु जुदा जॻह ठाही वई आहे जंहिंजे लाइ ॿियो कोई बि शर्त न आहे त मिसाल तौर गुस्ल सां आहे, न आहे, मख़सूस ॾींहंनि में औरतूं आहिनि, न आहिनि। हर हाल में हर इंसान हिन मजलिस में अची सघे थो, आज़ादारीअ में अची सघे थो। तंहिंजे करे ज़रूरत पई त हिकु नई जॻह ठाहियूं जिते हर इंसान अची सघे। इहा इन हवाले सां जेको आहे तव्हांजे ख़िदमत में जेका ॻाल्हि आहे, असां वटि जेका सिस्टम आहे विलायत जो, विलायत हिकिड़ो निज़ाम आहे। विलायत ज़बानी शइ न आहे।
असां जीअं त हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले सल्ले अला मुहम्मद व आले मुहम्मद। असां जीअं त दीन जे हर शइ खे ज़बानी बणाए छॾियो आहे। कलमो ज़बानी, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, मुस्लमान थी वियो। दीन खे ज़बानी बणाए छॾियोसीं, मोहब्बत खे बि ज़बानी बणाए छॾियोसीं। बाबा रसूलुल्लाह सां मोहब्बत आहे, या रसूलुल्लाह मोहब्बत थी वई, या हुसैन मोहब्बत थी वई, या अली मोहब्बत थी वई। असां हर शइ खे जेको आहे उहो बणाए छॾियो आहे ज़बानी। तंहिंजे करे असां विलायत खे बि ज़बानी बणाए छॾियोसीं, विलायत खे ज़बानी बणाए छॾियोसीं। जॾहिं त इहा विलायत सभ खां पहिरीं ईमान जो नालो आहे, ॿिए दर्जे ते अमल जो नालो आहे, टे दर्जे ते ज़बान जे इज़हार जो नालो, टे दर्जा हिन में शामिल आहिनि। ऐं मां बहितर सम्झां थो त जेके असां वटि आम इस्तलाह आहिनि उन्हनि में बि ॻाल्हायां ताकी ॾुखी ॻाल्हि जेको न थी वञे, नई जेका ॻाल्हि न लॻे। असां वटि ॿ इस्तलाह आहिनि, हिकिड़ो तवल्ला, हिकिड़ो तबर्रा। ये तवल्ला इन जी विलायत मां, तबर्रा इन जो ज़िद आहे बरात। इन हवाले सां इंतिहाई घणियूं जेके आहिनि उहे ग़लति फ़हमियूं आहिनि। मां चाहियां थो त अॼु उन्हनि ग़लति फ़हमियुनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थिए ताकी असांखे ख़बर पए त असल में इहा तवल्ला ऐं विलायत आहे छा, ऐं असल में इहा तबर्रा ऐं बरात आहे छा। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले सल्ले अला मुहम्मद। तवल्ला तबर्रा ये ॿई शिया लिहाज़ खां फुरुआत दीन जो हिस्सो, फुरूअ दीन। उसूल दीन जुदा आहिनि, उसूल दीन अक़ीदा आहिनि, फुरूअ दीन अमल आहिनि। उसूल दीन अक़ीदा यानी तौहीद, रिसालत, इमामत, क़यामत, अदालत अक़ीदा आहिनि। जॾहिं त फुरूअ दीन जेके बि आहिनि सभु अमल आहिनि। नमाज, रोज़ो, हज, ज़कात, ख़ुम्स, जिहाद, अमर बिल मारूफ, नही अनिल मुनकर, तवल्ला, सभु अमल आहिनि। हू अक़ीदा आहिनि, ही अमल आहिनि। जॾहिं असां अक़ीदनि में अचूं था त चऊं था इमामत, उते विलायत नथा चऊं। ऐं जॾहिं फुरूअ दीन में अचूं था त पोइ चऊं था विलायत यानी तवल्ला। फुरूअ दीन में इमामत न चवंदासीं ऐं उसूल दीन में विलायत न चवंदासीं। विलायत फुरूअ दीन में आहे, इमामत उसूल दीन में आहे। इमामत बुनियादी तौर इंसान जो अक़ीदो आहे त रसूल अकरम खां बाद में हीउ दीन जो निज़ाम कीअं हलंदो, दीन जो निज़ाम कीअं हलंदो, इन जे बारे में इंसान जो जेको अक़ीदो आहे उनखे इमामत चऊं था। हाणे जेको इमामत जो अक़ीदो मञियोसीं, उन इमामत जे अक़ीदे जे अंदरि ज़िंदगी गुज़ारणु इहो विलायत है, इहो फुरूअ दीन। हू उसूल दीन में थियो, ही अमल थियो। हू सिर्फ़ ईमान रखणो आहे, ही अमल करणो आहे। जरा गौर फरमाइजो, हिकु हदीस तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो ताकी ॻाल्हि जो हक़ीक़त ताईं पहुचे। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। सल्ले अला मुहम्मद वाले मुहम्मद। उसूल काफ़िया जूं मुसलसल ॿ टे रिवायतूं जेके तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम सल्ले अला मुहम्मद वाले फरमाइनि था त बुनियल इस्लाम अला ख़म्सिन, इस्लाम जे अमली निज़ाम जो बुनियाद 5 शयुनि ते आहे। अमली निज़ाम पाण फरमाइनि था अस्सलात नमाज, वस्सौम रोज़ो, वज़कात ज़कात, वल हज वल विलाया। ऐं 5 आहे विलायत, नमाज, रोज़ो, ज़कात, हज ऐं विलायत। हिते विलायत अमल जे हवाले सां आहे, ईमान जे हवाले सां न आहे। ईमान उसूल दीन में आहे, फुरूअ दीन जूं शयूं। अच्छा, पोइ पाण फरमाइनि था त वलम युनाद बिशैइन कमा नूदिय बिल विलाया। जेतिरी अहमियत ऐं सॾु इन विलायत जो ॾिनो वियो आहे, एतिरो ॿियो कंहिं शइ जो न आहे ॾिनो। नमाज़ जो एतिरो न आहे जेतिरो विलायत जो आहे, रोज़े जो एतिरो न आहे जेतिरो विलायत जो आहे, हज ऐं ज़कात जो एतिरो न आहे जेतिरो विलायत जो आहे। सबबु छा आहे?